नाज़रीन, पब्लिक हेल्थ खाते ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहलीअ ख़िलाफ़ नौशेरो फ़िरोज़ जा शहरी सरापा एहतजाज बणिजी विया। वधीक तफ़सील ज़ाहिद क़ाइम ख़ानी जी रिपोर्ट में। नौशेरो फिरोज शहर में गंदगी के आज़ार खिलाफ शहरी और मुख्तलिफ़ सियासी समाजी तंजीमूं सरापा एहतजाज बंदन के रोड से निकरी आया। शहर के अला वाले चौक खां एहतजाजी रैली कढी मेन रोड खां थींदी DC ऑफिस नौशेरो फिरोज पहुंची DC ऑफिस के मेन गेट से धरणो हयो। शहरन जो चवण है तो पब्लिक हेल्थ खाते और म्यूनिसिपल इंतजामिया की नाअहली सबब मिठाणी रोड और हेठाई चौक समेत समूरो इलाइको जो है गंदगी वर चढ़ियल है, पर इंतजामिया के कन ते जूं न पई चुरे। हुन मौके ते हुनन आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कंदा रहिया आहियूं। MP जी असां रस्ता रोक कई, तव्हांजे DC सां ॻाल्हि ॿोल थी, पब्लिक हेल्थ वारनि सां, पर इहे कूड़ा आसरा जनता मिठाई रोड जो को बि नोटिस न वरितो तव्हांजो कमु न करायो थो वञे। तव्हां हींअर हली विज़िट कनि साल अमलदारनि खे ॿुधाईंदा त मिठाई रोड असां जो कहिड़ो ॾोह कयो आहे। 5 खां 7 साल गुज़री चुका आहिनि, पर उन रोड ते कंहिं बि एक्शन न खयो आहे। को बि चूंडियल नुमाइंदो MP MLA बि न आयो आहे हिनमहिल ताईं। असांखे चौथो ॾींहुं आहे बुख हड़ताल कैंप, जेसीं ताईं असांजो जाइज़ मुतालबो न मञियो वेंदो, मिठाई रोड तां गंदे पाणी जो आज़ार ख़तमु न कराईंदो, तेसीं ताईं असांजी तहरीक जारी रहंदी, बुख हड़ताल कैंप असांजी जारी रहंदी। मिठाई रोड के गंदे पानी से असांजा उते तकरीबन 20-25 घर आहिनि। 80-85 साल जा ठहियल असांजो को लाश थो वञे त बि असां उन पानी में खणी वञण लाइ माना ॾाढा परेशान आहियूं। ख़ुदारा असां या आला अख़्तियारनि खे ऐं जेके मथे सुप्रीम कोर्ट आहे, हाई कोर्ट आहे, नौशेरो फिरोज जी सेशन कोर्ट आहे, असां उन्हनि खे सभिनी खे आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त असां मिठाणी रोड मां गंदे पानी जी निजात ॾियारीनि असां निमाज़ुनि ते वञूं था त असांजा पाणी में लटा कपिड़ा असांजे ॿारनि जा असांजा जा गंदा थियनि था। 7 सालनि खां वठी पाणी बीठो आहे, इंतज़ामिया जे कन ते जूं बि न आहे। असां दुकानदार एतिरो त परेशान आहियूं, मसवाड़ ॾियण लाइ परेशान आहियूं। वॾी ॻाल्हि आहे हिननि हितां जो जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि गुम आहिनि। हिन आला इदारनि खे असां गुज़ारिश था कयूं त हिन मिठाई रोड जो नोटिस वठी ऐं असांजो मुतालबो आहे त मिठाई रोड क्लियर कराए असांखे जेको आज़ार आहे ख़तमु कराए। मुसलसल 5-7 सालनि खां असां ही मुसलसल सरापा एहतजाज आहियूं। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा माण्हू पूरी मिठाणी रोड खां वठी अलाह वारे चौक ताईं रोज़ उतां हज़ारे माण्हू गुज़रनि था। असां पब्लिक हेल्थ ऑफिसर जी नाअहली ॾिसी नौशेरो फिरोज जी अवाम परेशान है। शहरन जो चवण त इंतजामिया फौरी तौर ते मिठाणी रोड और समूरे इलाइक़नि में गंदो पानी निकाल करे न त ॿी सूरत में क़ौमी शाहरा ते धरणो हयो वेंदो। कैमरामैन खलील रहमान मुगल सां गॾु ज़ाहिद क़ाइम ख़ानी, आवाज़ TV, नौशेरो फिरोज।